डूंगर कह गणी वाटन ते वारी आडा लक लतीफ़ चए बर सुजन बारी मंज़िल जी मारी कादर केच रसाईं। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम साई सतावी सिंध सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान नवाज़ चांडियो। ही प्रोग्राम ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन ज़राई तोसी ज़रात खाते हुकूमत सिंध जे तरफ़ां सूमर खां ख़मीस ताईं रोज़ानो मंझंदि जो 2 वॻे अवां ॾिसी ऐं ॿुधी सघो था। आबादगार भारो हिन प्रोग्राम जो मक़सदु सिंध जे आबादगारनि खे ज़रात मुतालिक़ जदीद ॼाण ॾियणु हूंदो आहे त जीअं सिंध जो आबादगार ज़रात जे जदीद उसूलनि ते अमल करे पंहिंजे फ़सुल मां वधीक पैदावार हासिलु करे सघे। उन हवाले सां असां सां हिन प्रोग्राम में रोज़ानो को न को ज़रई माहिर मौजूदु हूंदो आहे जेको पंहिंजी जेका जदीद टेक्नोलॉजी अचे पई ज़रात मुतालिक़ उन टेक्नोलॉजी जे इस्तेमालु बाबति आबादगारनि खे ॼाण ॾींदो आहे त जीअं असांजा आबादगार उन मां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। त अॼु असां सां गॾु आहिनि साईं सोहेल अहमद कुरैशी साहिबु, साईं प्रिंसिपल साइंटिस्ट ऐं डायरेक्टर सॉइल इन्वायरमेंट ज़रई तहक़ीक़ाती इदारो टंडो जाम आहिनि। जी आबादगार भारो सॉइल इन्वायरमेंट जंहिंखे पाण जेको आहे ज़मीन जी जेका माहौल आहे ज़ात जी ॿूटो जेको असां पोखियूं था या फ़सुलु पोखियूं था त उन जी वाध वीज जे लाइ उन खे जेको ज़मीनी माहौल आहे उहो कहिड़ो हुजणु घुरिजे उन हवाले सां अॼु असां साईं सोहेल अहमद कुरैशी साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। साईं सोहेल अहमद कुरैशी साहिबु तव्हांखे प्रोग्राम साई सतावी सिंध में भलीकार चऊं था। साईं सभ खां पहिरीं असांजे आबादगार भाइनि खे ॿुधाईंदो त ज़मीनी माहौल या सॉइल इन्वायरमेंट छा आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जेकॾहिं पाण सॉइल इन्वायरमेंट खे सवली सिंधीअ में एक्सप्लेन कंदासीं या वज़ाहत कंदासीं त उहो थींदो त ॿूटे जो माहौल जंहिंमें ॿूटो वाध वीज करे थो। सिंपली ईअं चइजे त उहे शयूं या उहे अवामिल उहे असरात जेको ॿूटे खे वाध वीज थियण वारे अमल खां वठी एंड ताईं आख़िर ताईं जेके अमल दख़ल उन्हनि जो रहे थो उन मुतालिक़ जेका ॼाण हूंदी आहे उहा सॉइल इन्वायरमेंट या ज़मीनी माहौल जे हिसाब सां ॿूटे जे लाइ जेको आहे सो मुहैया कई वेंदी आहे असांजे तरफ़ां। साईं असां 2 सुवाल तव्हांखे गॾियल पुछंदासीं त कहिड़ा कारण आहिनि जो जेकॾहिं असांजो आबादगार को फ़सुलु पोखे थो त उनजो ॿूटो वाध वीज नथो करे ऐं ॿूटे जी वाध वीज जे लाइ मौज़ून माहौल जेको आहे उहो कहिड़ो हुजणु घुरिजे? सभ खां पहिरियां आबादगार भाउरनि जे लाइ जेको आहे सो जेका बेसिक बुनियादी शइ आहे उहा इहा आहे जेका शुरूअ खां वठी असांजा मुख़्तलिफ़ ज़रई माहिर वक़्तनि वक़्तनि ॿुधाईंदा बि आया आहिनि त कंहिं बि फ़सुल जी पोखाईअ खां पहिरियां ज़मीन जी चकास जो कराइणु तमामु ज़रूरी आहे। इन जे चकास सां असांखे ॿूटे जे माहौल जे हवाले सां तमामु घणो जेको आहे सो ॼाण मिलंदी ऐं असांखे ख़बर पवंदी त जंहिं ज़मीन में असां ॿूटो पोखे रहिया आहियूं उन जी ज़मीन जी नोइयत कहिड़ी आहे ऐं उन में कहिड़ियूं शयूं घुरिबल आहिनि, उन्हनि में कहिड़ियुनि शयुनि जी घटिताई आहे ऐं उन्हनि में कहिड़ियूं शयूं वधीक मौजूदु आहिनि। आया उहे ॿूटे जे सिहत लाइ क़ाबिल क़बूल बि आहिनि या उन जे सिहत ते जेको आहे सो तमामु हिकिड़ो ख़राबु असरु विझंदियूं। सो इन हवाले सां सभ खां पहिरियां असां जेको आहे ज़मीन जी चकास कराईंदासीं ऐं इन जे हवाले सां असांजे हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ी डिस्ट्रिक्ट लेबॉरेटरी पिणु मौजूदु आहे। इहा हिकिड़ी बुनियादी शइ आहे जेका कंहिं बि आबादगार खे पंहिंजी पोखाईअ खां पहिरियां इन अमल मां गुज़रणु तमामु ज़रूरी आहे। हाणे जॾहिं इहो अमल कंप्लीट थींदो त उन खां पोइ उन चकास जे बुनियाद ते ज़रई माहिर सलाह मशवरा ॾींदो त हिन ज़मीन में हिन कारण जे करे हीअ खोट थी सघे थी ऐं जेको आहे सो हीअ शइ वधीक आहे, हिन खे असां हिन तरीक़े सां हलाए सघूं था। सपोज़ जेकॾहिं असां टेस्ट कराईसीं त उन में जेकॾहिं लूण जो मिक़दारु ज़मीन में वधीक आहे, लूण बि 3 क़िस्मनि जा थींदा आहिनि। सपोज़ हिकिड़ा उहे जेके हल पज़ीर हूंदा आहिनि, ॻरंदड़ लूण हूंदा आहिनि जंहिंखे असां जेको आहे सॉल्यूबल सॉल्ट्स चवंदा आहियूं। ॿिया हूंदा आहिनि पार्शली माना घटि ॻरंदड़ सॉल्ट्स हूंदा आहिनि ऐं ॿिया जेके हूंदा आहिनि इनसॉल्यूबल माना न ॻरंदड़ लूण हूंदा आहिनि। हाणे उन्हनि जो तदारुक बि मुख़्तलिफ़ थिए थो। जेसि ताईं असांजो ज़मीनदार इन अमल मां न गुज़रंदो तेसि ताईं असां लूणु मिड़ई लूणु पिया सम्झंदासीं ऐं असां लूण जे असुलु वजह या असुलु उन जे तदारुक ताईं पहुची न सघंदासीं ऐं पिया तजुर्बा कंदासीं। इन सां ॿूटो बि जेको आहे सो तमामु घणो मुतासिर थींदो ऐं असां फ़ी एकड़ पैदावार बि तमामु घटि वठंदासीं ऐं पोइ आख़िर में असां पंहिंजो नाणो बि विञाईंदासीं ऐं जेको असांखे फ़ी एकड़ पैदावार घुरिबल बि न मिली सघंदी।
वॾी महिरबानी साईं सोहेल अहमद कुरैशी साहिबु आबादगार भाइरो साईं सोहेल अहमद कुरैशी साहिब जो चवणु आहे ऐं असां बि हिन पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे बार बार चवंदा रहिया आहियूं त जॾहिं बि जेको बि फ़सुलु पोखियो त तव्हां सभ खां पहिरीं जेको आहे त पंहिंजी मिटी जी चकास ज़रूरु करायो, छाकाणि त मिटी जी चकास खां सवाइ तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त तव्हांजी उन ज़मीन में जेके आहिनि उहे कहिड़ा नामियाती जेके जुज़ा आहिनि उन्हनि जी घटिताई आहे त जीअं उन्हनि खे तव्हां उन्हनि जो पूराओ करे पंहिंजे फ़सुल खे जेको आहे उन जी घुर्बल खुराक जेका आहे उहा मुहैया करे सघो। साईं सोहेल अहमद कुरैशी साहिबु असांजा अक्सर जेके आबादगार आहिनि उहे जेके आहिनि ज़मीन में जेका असां ज़रात खाते वारनि जी जेका उन्हनि खे चवणु हूंदो आहे त भाई फ़सलनि में वार फेर करियो त जीअं तव्हांजा फ़सुल जेके आहिनि उहे सुठे नमूने उन्हनि खे हिकिड़ी त खुराक मिली सघंदी, ॿिए त जेको आहे त वार फेर सां असांजी ज़मीन जी जेका ज़रख़ेज़ी आहे उहा बि बरक़रार रहंदी। पर अक्सर जेके असांजा आबादगार आहिनि उहा वार फेर जे बजाए साॻिया साॻा फ़सुल पोखींदा रहनि था। त जेका वार फेर आहे फ़सलनि जी उन सां ज़मीन ते कहिड़ा असर थियनि था? सॼी दुनिया में इन शइ ते जेको आहे सो तमामु घणो ज़ोर ॾिनो थो वञे त फ़सुलनि जी वार फेर न सिर्फ़ु अव्हांखे फ़ी एकड़ पैदावार वधाए थी ॾिए पर साॻिए ई तरह सां ज़मीन जी ज़रख़ेज़ी बि वधाए थी। जेकॾहिं तव्हां साॻिया ई फ़सुल साॻिए ई मौसम में पोखींदव त उन सां ज़मीन जे अंदरि हिकिड़ो सख़्तु तहु पैदा थिए थो ऐं उन सां जेको आहे सो प्लांट जूं रूट्स या पाड़ूं जेके आहिनि उहे जेको आहे सो तमामु ॾुखे अंदाज़ में हेठि वञनि थियूं ऐं जेको आहे सो उन में जेके असांजा नामियाती जुज़ा आहिनि उहे बि जेको आहे सो पहिरां सही हुन में जेको आहे तनासुब में ॿूटे जे लाइ मुयसरु नथा थियनि। फ़सुलनि जी फेर फार सां इहो चयो थो वञे, माना मशवरो आहे त तव्हां दालियुनि वारनि फ़सुलनि खे फेर फार में ज़रूरु शामिलु कयो। दालियुनि वारनि फ़सुलनि में हिकु त तव्हां जेको आहे फ़ी एकड़ उपत सुठी वठंदव, नाणो वधीक कमाए सघंदव, छो त अॼुकल्ह जे हुन में तमामु घणो हिननि जो रेट आहे ऐं इन तयार बि तमामु जल्दी थी थियनि। उन खां अलावा जेको दालियुनि वारा फ़सुल आहिनि उन में जेको आहे सो पाड़ुनि में ॻंढियूं हूंदियूं आहिनि जेके ज़मीन जे अंदरि नाइट्रोजन फिक्स कंदियूं आहिनि ऐं पोइ ॿूटो उहो नाइट्रोजन खणंदो आहे ऐं जेको असां जेका ॿाहिरां नाइट्रोजन जो जेको सो ॾींदा आहियूं यूरिया वग़ैरह उन खे बि जेको आहे सो घुर्ज घटि हूंदी आहे। इन में ॿ क़िस्मनि जा जेको आहे सो जेको आहे थींदा आहिनि हयातियाती जेको आहे सो मादा जुज़ा जेके जेको आहे ॿूटनि जे पाउडरनि में थींदा आहिनि ऐं उन सां जेको आहे सो हिकिड़ा त ॿूटे खे ओॾी महिल नाइट्रोजन ॾींदा आहिनि, पंहिंजो लाइफ साइकिल जे दौरान ॿिया वरी जॾहिं ख़तमु थी वेंदा आहिनि त जेको आहे सो पोइ उहो ॿूटे खे जेको आहे सो ज़मीन मां नाइट्रोजन मिलंदी आहे ऐं इहो हिकिड़ो कुदरत जे तरफ़ां फ्री असांजे लाइ तोहफ़ो आहे जेको असांखे वठणु घुरिजे ऐं इन सां असांजी ज़मीन जी ज़रख़ेज़ी बि वधंदी ऐं फ़ी एकड़ पैदावार बि सुठी मिलंदी। वॾी महिरबानी साईं सोहेल अहमद कुरैशी साहिबु। साईं असांजो आबादगार जेको फ़सुलु पोखे थो त उन ते जेको आहे त मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं जीत वग़ैरह बि हमलो कनि था, त असांखे ॿुधाईंदे त हयातियाती इलाज छा आहे ऐं उनजे लाइ आबादगारनि खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? सभ खां पहिरियां त मुसलसल जेको कीमियाई भाण असांजो आबादगार इस्तेमालु करे थो उन सां जेको आहे सो ज़मीन जे अंदरि हिकिड़ा मुज़िर असरात पैदा थियनि था। सो इन जे करे चयो वेंदो आहे त तव्हां हर 3 साल ज़मीन जे अंदरि वथाण जी भाण ज़रूरु जेको आहे सो ज़मीन जे अंदरि विझो। इन सां असांजी ज़मीन नरम थींदी, इन सां उन में जेको आहे ज़मीन जे अंदरि जेके जीवड़ा आहिनि जेके फ़सुल जे लाइ मुस्बत आहिनि फ़ाइदेमंद आहिनि उहे पैदा थींदा ऐं ज़मीन में जेको आहे सो पाणी झलण जी सलाहियत बि वधंदी। अच्छा, हाणे उन हवाले सां हयातियाती इलाज जेके बि मुज़िर सिहत ज़हरीलियूं दवायूं असांजो ज़मीनदार इस्तेमालु करे रहियो आहे जीतनि जे हवाले सां, उन्हनि जो असरु ज़मीन जे सिहत ते वञी पवे थो। उन हवाले सां हयातियाती इलाज ज़मीन जे अंदरि जेको आहे सो माइक्रो ऑर्गेनिज़म जे वसीले कयो वञे थो। जीअं त मां पहिरियां बि तव्हां दोस्तनि खे ॿुधायो त फ़सुलनि जे फेर फार में जेको आहे सो दालियुनि वारनि फ़सुलनि में पाड़ुनि जे अंदरि हिकिड़ी ॻंढियूं पैदा थियनि थियूं जेके कुदरती अमल आहे उन में जेको आहे सो हयातियाती जुज़ा पलिजनि था ऐं उहे साॻिए ई टाइम ते उन फ़सुल खे नाइट्रोजन जेको नाइट्रेट फॉर्म में जेको ॿूटो खणे थो उन खे जेको आहे मुहैया कनि था।
ऐं ॿियो जेको हुननि जो क़िस्म आहे उहो हयातियाती जुज़नि जो उहो आहे त उहो पंहिंजो हिकिड़ा लाइफ साइकिल पंहिंजे होस्ट यानी ॿूटे ते जेको आहे सुधारो इनसार रखनि था ऐं ॿिया ज़मीन जे अंदरि पलजनि ऐं वधिजनि था। उन मां जेको आहे सो ॿई जेको आहे सो ज़मीन में नाइट्रेट जेको आहे सो फार्म जेको आहे सो ॾियनि था ॿूटे जे वाधि विझ जे लाइ, जेको ॿूटे खे तमामु घणो जेको आहे सो फ़ाइदेमंद थिए थो। ऐं उन जे करे जेको हुननि जो ज़ाइल असरु जेको आहे कीमियाई भाण जो या जेको आहे सो कीमियाई दवाउनि जो ज़मीन जे अंदरि जेको रहे थो उन खे बि डिटॉक्सीफाई कनि था या उन खे जेको आहे सो वधि में वधि ख़तमु करण जी कोशिशि कनि था। इहो हिकिड़ो कुदरती अमल आहे ऐं इन जे करे ज़ोर ॾिनो वेंदो आहे त तव्हां जेको आहे सो वक़्त सिर वथाण जो भाण बि इस्तेमालु कंदा अचो त जीअं जेको आहे सो ज़मीन नरम थिए, ज़मीन ठरे, ज़मीन सुठी थिए, जंहिंजे नतीजे में ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधंदी ऐं असांजो आबादगार ऐं हारी भाव फ़ी एकड़ पैदावार वधि में वधि खणी सघंदो। साईं कुरैशी साहिबु, हिन वक़्तु जॾहिं दुनिया सॼी जेको आहे माहौलियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, तव्हां पाण ॾिसो था आहियूं असांजो मुल्क पाकिस्तान ख़ासि करे सिंध उन खे तमामु घणो भोॻे पई, कॾहिं ॿोॾूं आहिनि, कॾहिं वरी असां वटि पाणी जी खोट आहे बिल्कुलु। ऐं असां वटि ख़ासि करे सिंध जा जेके टेल या जेके पाण पूछड़ वारा इलाइक़ा चऊं उते त पाणी जी तमामु घणी खोट आहे। हिकु त पाणी जी खोट, ॿियो वरी जेको असांजा बदीन या ठटो या इन्हनि जूं जेके लखे एकड़ ज़मीनूं समुंड गिड़काईंदो पियो वञे, उते जेको आहे ज़मीन में लूणियाठ तमामु वधी वई आहे। त इन्हनि जा कहिड़ा सबब आहिनि? हिकिड़ो लूणु जेको आहे उन जी वधण जा सबब जेके आहिनि ज़मीन में, या जेके पाण खाराण चऊं, खार पद चऊं, ऐं ॿी थी पाणी जी खोट जेका आहे उन जा कहिड़ा सबब आहिनि? सभ खां पहिरियां मां आबादगार भाउरनि खे इहो ॿुधाईंदो हलां त पाणीअ जी खोट हिकिड़ो सॼी दुनिया में जेको आहे सो अमल थिए थो पाणीअ जी खोट जो, ऐं इहो तक़रीबन हर हंधि आहे। इन जी खोट हर इलाइक़े, हर सूबे या हर मुल्क खे जेको आहे सो फेस करणी थी पवे। उन जे लाइ आबादगार भाउरनि खे इहा सलाह आहे त घटि मिक़दार में पाणी खणंदड़ फसुलनि खे जेको आहे सो ज़हन में रखो त जीअं जेको आहे सो घटि पाणीअ ते वधि में वधि असां जेको आहे सो पंहिंजी फ़ी एकड़ पैदावार वधाए सघूं। नंबर 1। नंबर 2, जेका असां वटि आम जेका हले थी प्रैक्टिस, जेके आबादगार भाउर कनि था या असांजा हारी भाउर कनि था, जनरली सभिनी जे लाइ मां न चवंदुसि पर जेके वधि में वधि कनि था, उहो इहो आहे त असां हिते जेको फसुलनि खे पाणी ॾियूं था उहो ॿोॾ वारे हिसाब में ॾियूं था। असां फ़सुल जे जेका घुर्बल ज़रूरत आहे उन खां 30 खां 40% वधीक पाणी ॾियूं था ऐं इन जे करे जेको आहे सो पाणी जेको आहे सो ज़ियान थो थिए। ऐं जीअं असां पुछड़ीअ वारा जेके असांजा आबादगार भाउर आहिनि उहे तमामु घणो मुतासिर थियनि था, छो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी घुर्ज खां वधीक पाणी इस्तेमालु कंदव त यकीनन उन्हनि जो असरु जेको आहे सो असांजे आबादगार भाउर जेके पुछड़ीअ में आहिनि उन्हनि लाइ जेको आहे सो असरअंदाज़ थींदो ऐं उहो पंहिंजी फ़ी एकड़ पैदावार न जेको आहे सो करे सघंदा ऐं जेको आहे सो उहो जेको आहे तमामु घणा मुतासिर थींदा। ऐं इहो मुंहिंजी सलाह आहे आबादगार भाउरनि खे त जेको आहे सो इन शइ खे जेको आहे सो फोकस कनि, फ़सुल खे फ़सुल जे घुर्ज मुताबिक़ पाणी ॾियो। वधीक पाणी ॾियण सां इहो क़तन ज़रूरी न आहे त ॿूटो जेको आहे सो वधीक पाणी खणंदो ओतिरो ई जेको उनखे जेको आहे सो घुर्बल हूंदो। नंबर 2, जीअं साईं जिन चयो त जेको आहे सो लूणियाठ वञे थो वधंदो असांजे ज़मीन जे अंदरि, मेन सबबु पाणीअ जी खोट आहे। जीअं मां पहिरियां अर्ज़ु कयो त असांजो कैनाल वाटर जेको आहे मिठो पाणी ज़मीन खे क़ाबिल काश्त बनाए थो ऐं उन जे इस्तेमाल सां असांजा जेके लूणियाठ आहिनि उहे ज़मीन जे हेठि वञनि था ऐं ॿूटे जी पाड़, ॿूटे जो वाधि वीज, ॿूटे जो निपजणु सॼो इन ते इन्हसार करे थो। मिठो पाणी, असांजो छुड़ियो पाणी, असांजो वाह जो पाणी, असांजो दरिया जो पाणी जेसि ताईं पहुचंदो पुछड़ीअ वारो ज़मीनदार बि ख़ुशि थींदो ऐं असां घणो करे इन मसइले मां छुटकारो हासिलु करे वेंदा। वरी महिरबानी साईं कुरैशी साहिबु, जीअं आबादगार भाउरो असांजो ज़राअत खातो जंहिंजा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे शोबा आहिनि। अॼु असीं हिते ज़रई तहक़ीक़ाती इदारे टंडे जाम में मौजूदु आहियूं। हीउ प्रोग्राम असां ज़रई इंफॉर्मेशन या जेके ज़रई इतलात खातो चवंदा आहियूं उन जे काविशनि ऐं कोशिशनि सां तव्हां ताईं पहुचायूं था। अहिड़ी तरह ज़रई तोसी खाते जा असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे यूनियन काउंसिल सिता खां वठी तहलके ऐं ज़िले
बल्कि ईअं चऊं त सॼी सिंध में फैलियल आहिनि। तव्हां जेकॾहिं पंहिंजे फसलनि मुतालिक़ पंहिंजे ज़राअत मुतालिक़ जदी ॼाण हासिलु करणु चाहियो था त ज़राअत खाते जा ई जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि सां लाइ विचड़ में अचो। असांजा जेके आहिनि असांजे इन प्रोग्राम जे बैकग्राउंड में तव्हां असांजा ICT जो नंबर ॾिसो पिया, हीअ हेल्पलाइन नंबर आहे। इन ते तव्हां असांजे ज़रई इतलात खाते जे ऑफिसर मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि खे फ़ोन करे पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे बि मालूम करे सघो था। साईं असांजे आबादगार भाइरनि खे आख़िर में तव्हां ॿुधाईंदव त आबादगार भाइर ही जेके तव्हां हिते तहक़ीक़ात करियो था तव्हांजे हिन तजर्बनि मां कहिड़े नमूने सां फ़ाइदो हासिलु करे सघनि था? आबादगार भाव जेसि ताईं ज़रई तहक़ीक़ाती इदारा या जेको आहे सो असांजा जेके ज़रई साइंसदान आहिनि या जेके ज़रई वर्कर आहिनि उन्हनि सां राब्ते में न ईंदा तेसि ताईं हू लाभ हासिलु न करे सघंदा। छो त जेका बि तहक़ीक़ थी रही आहे उहा थी असांजे आबादगार भाउरनि जे लाइ आहे, असांजे पंहिंजे सिंध सूबे जे लाइ थी रही आहे, असांजे मुल्क जे लाइ थी रही आहे। त असां वधि में वधि पंहिंजे आबादगार भाउर खे जेको आहे सो इन मां जेको आहे सो मुस्तफ़ीद कयूं ऐं उनजो जेको आहे सो लाभ असांजे आबादगार भाउर ताईं पहुचे। इन हवाले सां फसलनि जी फेरफार शामिल जेके बि शयूं आहिनि उहे जेको आहे सो असां सां राब्तो करे सघनि था ऐं असां हर वक़्तु जेको आहे सो अवेलेबल आहियूं असांजे आबादगार भाउरनि जे लाइ। असांजो मक़सदु ई इहो आहे त असां पंहिंजे आबादगार भाउरनि जे लाइ फ़ी एकड़ पैदावार वधि में वधि वधाए सघूं त जीअं असांजो आबादगार भाउ असांजो हारी भाउ सुखियो ऐं सताबो थिए। उहे सुखिया ऐं सताबा थींदा त असांजी सिंध सुखी ऐं सताबी थींदी ऐं असां जेको आहे सो दुनिया जे अॻियां कंधु खणी जेको आहे सो का बि ॻाल्हि करे सघंदासीं। वॾी महिरबानी साईं सोहेल अहमद कुरैशी साहब जो तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम आहे असांजे आबादगार भाइरनि जे लाइ कुझु टाइम ॾिनो। जीअं आबादगार भाइरो इन ते असांजो अॼु जो प्रोग्राम साई सताबी सिंध पूरो थी रहियो आहे। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान नवाज़ चांडियो खे, जेॾां पेर तेॾां ख़ैर।